राम साथियों, आवां तव्हांजो होस्ट काशान। अॼु असां हिकु नए बूटे सां गॾु तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं ऐं उन बूटे जो नालो आहे सिंबुल। असांजो चैनल सब्सक्राइब करियो। सिंबुल जो वण जंहिं बाग़ में लॻल हूंदो आहे, ईअं पियो लॻंदो जीअं बाग़ जो निगरान कंध ऊचो करे बाग़ जी निगरानी करे रहियो हुजे। अचो तव्हांखे हिन दिलकश बूटे जो दीदार करायूं। ये ॾिसो, ये आहे सिंबुल जो वण। सिंबुल जो वण अक्सर करे हिकु मज़बूत थुड़ सां फुटंदो आहे, जेको पंहिंजे घाटियुनि टारियुनि ऐं पननि जे छुगनि सां पंहिंजे मथां हिकु छिट जोड़ींदो वधंदो रहंदो आहे। सिंबुल जो वण हर वक़्तु ईअं पियो लॻंदो आहे जीअं का जोड़ियल छटी हुजे। अचो तव्हांखे हिन जो थुड़ ॾेखारियूं। हे ॾिसो, हिन जो थुड़ कीअं सघो ऐं यका मथे ताईं सिधो ऐं लसो आहे ऐं मथां टारियुनि जी बनावट अहिड़ी आहे जीअं सफ़ा छटी जीअं। सिंबुल जे वण जो थुड़ तमामु मज़बूत, गोल ऐं बिल्कुलु सिधो ऐं लसो हूंदो आहे। हिन जी थुड़ मां हिकु मुनज़्ज़िम तरतीब सां 5 ऐं 4 फुटनि जी विथी ते हिकु ई जाइ तां 5 टारियुनि जो जुगटो निकिरंदो आहे। जेको छट जी सूरत जोड़े वठंदो आहे, पर थुड़ जी वाध पाण मुरादो थुड़ में नया छट जोड़े पुराणियुनि टारियुनि खे छाणींदी रहंदी आहे। सिंबुल जे वण जा पन अक्सर करे 7 पननि जी जुगटे सां थींदा आहिनि, जेके परे खां हिकु चमकंदड़ तारे जो ॾेख पिया ॾींदा आहिनि। हे ॾिसो, 4 3 7। हे ॾिसो, 1 2 3 4 5 6 7। हे ॾिसो, हिन में मुनज़्ज़िम तरतीब सां हिते 7 पन आहिनि। हू बहु तारे जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। हे ॾिसो, सिंबुल जो वण बुनियादी तौर हिंदुस्तान ऐं बांग्लादेश सां ताल्लुक़ रखे थो, पर सिंध जी मुवाफ़िक़ आबहवा हर जीवत खे पंहिंजी जीव में जायूं ॾियण वारे असूल तहत हिन खे बि पंहिंजाई वरितो। सिंबुल जे वण जो क़द लॻभॻि 40 खां 50 फुट थींदो आहे। सिंबुल जे वण जो काठ ॾाढो काराइतो आहे। हिन वण जी सिधी बीहक ऐं ड्रैग जे करे हिन जे काठ मां वॾा ऐं डिघा फटा जोड़ींदा आहिनि, जेकी अक्सर करे हिमाली वज़न खणी ऊचाईअ ते पहुचाइण जे कम आणींदा आहिनि। सिंबुल जे वण जो काठ मज़बूत चीड़ो हूंदो आहे, जंहिं करे हिन जे काठ खे अक्सर खाणियूं खोटींदड़ खाणियुनि खे टेकू ॾियण लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। सिंबुल जे वण जे पननि खे बकरियूं ऐं ऊठ शौक़ सां खाईंदा आहिनि। सिंबुल जे वण खे बहराड़ी जा माण्हू कुझु टोटकनि में इस्तेमालु कंदा आहिनि। सिंबुल जे वण जा छोॾा घोटे उन में मिठास गॾाए कमज़ोर ॿारनि खे फ़क़ी तौर इस्तेमालु कराईंदा आहिनि, त काफ़ी फ़र्क़ु अचे थो। उन खां अलावा सिंबुल जे पननि, टारियुनि ऐं पाड़ खे हकीम केतिरनि ई नुस्ख़नि में इस्तेमालु कंदा आहिनि। सिंबुल जे वण में अप्रैल महीने में अक जे अंबड़ियुनि जहिड़ियूं अंबड़ियूं थींदियूं आहिनि, जन जो रंग बादामी हूंदो आहे।
उहे अंबड़ियूं लॻभॻि 1 महीने जे अंदरि पची पाण मुरादो फाटी पवंदियूं आहिनि, जन मां कोरीअड़े जे ॼारे जियां ॼारो निकिरंदो आहे। हिन वक़्तु अप्रैल जो महीनो गुज़री चुकियो आहे, उन करे हिन में अंबड़ियूं ख़तमु थी वियूं आहिनि ऐं असां तव्हांखे कोन था ॾेखारे सघूं। ऐं उन ई ॼारे में कारे रंग जो ॿिज बि हूंदो आहे। उहो ॿिज उन ॼारे जे भुजनि में लड़की मई ऐं जून जे गरम झोलनि में जाइ बजाए उॾामंदो रहंदो आहे ऐं बदकिस्मतीअ सां उहो ॼारे में लड़कंदड़ ॿिज अक्सर ज़मीन खां मथे कंहिं ॿूटे या लोड़े में फासी ज़ाया थी वेंदो आहे। जेको दाणो ज़मीन ताईं रसाई हासिल करे वठंदो आहे, उहो आहिस्ते सिंबुल जे नए वण खे जनम ॾींदो आहे। नाज़रीन, सिंबुल जे वण खां अलावा सिंबुल जे नाले सां हिकु ॿूटो बि मशहूरु आहे ऐं असां उन बाबति बि तफ़सील गॾु करे रहिया आहियूं ऐं असां तव्हां ताईं तमामु जल्द अहिड़े ई तरीक़े सां पहुचाईंदासीं। असांजी वीडियो पसंदि आई हुजे त असांजी वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। हक़ मौजूद।